नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे गढ़ी यासीन में ख़बर ॾींदा हलूं त गढ़ी यासीन लॻ ॻोठ नव अमरूटी में रात देर सां कुझु नामालूम अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अमादुल्ला दिल जे चाचे हफ़ीज़ अमानुल्ला दल सरन वारे भट्ठे तां हिकु फैक्ट ट्रैक्टर काए फरार थी विया आहिनि। संदूस जी चौकीदार ऐं ज़मानुल्ला दल ऐं बलबेलो शेख ते वेश्याणो तशद्दुद करे अगवा जे इरादे सां खणी रस्ते ते फिटो करे हलिया विया आहिनि। इतला ते SHO अमरूटी ऐं अब्दुल गफूर मुगेरी जाइ वारदात ते पहुची सरकारी खोजी कुता ऐं ॻोठाण साण करे पेरा खया, जेको ख़ालिद हुसैन उर्फ खालू जूणेजो जे घर में पियो ऐं मुख्य जवाबदार रुखालो जूणेजो हथ न अची सघियो ऐं ट्रैक्टर जा पेरा PS जानू वाह थाणे जे हद मां मारफाणियुनि जे ॻोठनि में पिया आहिनि, जिते SHO अमरूटी जी निगरानीअ में 8 थाणनि जी पुलिस गॾु करे APC सां ॻोठ ते पड़ो चारियो ऐं फुर थियल ट्रैक्टर वापसि करायो आहे। असांजो ट्रैक्टर रात फुर थी वियो हो, जेको पेर खणी गोले तड़े वारे बेले में पहुचायासीं ऐं पुलिस जी असां सां वॾी महिरबानी ऐं मदद थी आहे। मदद जी DSP साहब ऐं अमरोट शरीफ़ वारो SHO ऐं तमामु अंदाज़ में पुलिस वॾो साथ ॾिनो ऐं असां हाणे ट्रैक्टर पंहिंजो वापसि कयूं वञूं था नए अमरोट ॾे। लख मेहरबानियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।